कंवल जी अम्मा। मानी तैयार थी वही पुट? अम्मा थोड़ी देर लगंदी। जल्द कर दिए, दादा ने अचण जो वक्त थी वियो आ। सुबुह लाकू बनीअ ते बुख ते वियो आ। अचण सां मानी घुरंदो, सुबुह सां बुखारो वियो आ बनीअ ते। जी अम्मा, तेसी ताईं तैयार थी वेंदी। शबाना खुश ताई ने? हाँ दी, मां खुश आया। वे हाणे कान आया, चवी थी त खणी वे हाँ थी। हाँ बीहण में भी का भलाई कोने अदी। कंध हेठ करण में भी भलाई काने शबाना। मतलब त 10 सालन का कंसरा खणाईंदी आई आहियां। 3 महीनन का मेड़ू मिंथू भी कया, हाणे आखिरी भेरो चवण आई आहियां। चिट्टो चव दी। तू जेब से तुंजो पेट लिखी दिनो वियो हो, सो तो खा विसरी वियो जो चिट्टो चवा। सो तो खे त का कली काने का अख बुट भी को तो खा सिखे। धाणो हिक जेडियूं आयूं। मत्ता चवी त धाणो मठ करे वेंदी। धाणो धणकिया निधण की ना है। गुलाब जो नंदड़ो लई अच जाए कंवल जे संग जे लाए। हिक अख रोंदई, हिक अख खिलंदई। धाणो लिखियल पेट वठी रहंदई। मत्ता भुल हुजई, रुगी दादन के अचण दे। बात टुकाणी कयांस। मामी दाणो छाती थी लाफ लॻई। मां मोकल वठण आयस कंवल जी, त सारंग जी बुकी विझी वञा। तोड़ा छा थो फाड़े ॾिसी, असी पेट लाणियो। मता न करी, कोरट ताणी न छॾे। मामी अञा चवणो अथई। जेको चवणो सोचेम, हाणे तू ॿुधा त कॾहिं अचां। चई न, हाणे मां ॿुधायां थो। दरवाज़ो खुलियल अथई, वञ, किथे मूंखां गुस्ताखी न थी वञे। कंवल न मिलंदई, हू कोरट ऐं वो ताको खुलियल अथई। हाणे वञ, निकर हितां। वञा थी वञा, पर याद रखजे धाणो धणकिया निधण की ना है। पाण सॾे संग ॾेई वेंदे। हा मरन पर पिटजन हेल। अदी मुमल अम्मा काथे आ? पुफी शबाना ऐं कंवल जे घर वई आ। छो? भा सारंग के घोट बनाण जे लाइ संभरी आ। मूंखे? हा तोखे। छो? बस मथो खराब, हाणे तुझी उमिरि आ घोट थियण जी। इहो घोट छा दी? इहो अम्मा अचे न, उन खां पुछजाए जेका तोखे कंवल जो घोट थी बनाए। तुंहिंजो घोट छो नथी बनाई? सारंग गलत चयो दी? हा बिल्कुल गलत। दिमाग खराब थियो थस, वडो सार थस। उन्हन के सावा जो इनकार कन, धाणो धड़किया का निधण की काने का। छा थियो अम्मा? इनकार था कने, मुझी भी सीधा जो मां मठ करे वेहा। जेकर इनकार था कन न त छॾे खणी हरू जिद छो? मठ कर, हक थी गुरा। सारंग घोट थींदो सब कंवल जो। ला दो दुनिया ॾिसंदी दुनिया। अम्मा मां बाबा सां लाऊं दस। हाणे चुप,
बेवकूफ़। तू कावड़ भी आई न तॾहिं त मां चवां थो न त बाबा सां लाऊ लहां। चुप नथो कर, तू कंवल सां लाओ लहंदे। न न मां ओॾे कोन वेंदुसि। जानी बचड़ा, तू ॾे छो वेंदे? कुंवार ते हेॾे ईंदी। काका तव्हांखे आराम जी सख्त ज़रूरत आहे। साईं मां आराम कयां त मज़ूरी केर करे? काका इहा त ॻाल्हि आहे। बहरहाल ही कुछ मेडिसिन्स तव्हांखे मां ॾियां पियो, ही वठो त अलाह बहितर कंदो, सभु ख़ैर थी वेंदो। महिरबानी डॉक्टर साहब, साईं फी। काका अलाह ख़ैर कंदो, अलाह ख़ैर कंदो, दुआ कजांइ। महिरबानी साईं। छो दादा न तबीयत ठीक ना आहे जा? डॉक्टर सतार लगे थो त तबीयत बिगड़ी वेंदी। ख़ैर त आहे? छा थियो आहे? मूं वटि ॿ गस आहे। छाजा गस? या त झगड़ो वारियां या वरी मामे सोहराब खे संग ॾियां। दादा न जेको तूं चवीं थो सो सम्झी पिया थो। सभु सम्झां थो। दादा न तूं नथो सम्झी। कमल ऐं सारंग जी उम्र में रात ॾींहं वारो फ़र्क़ु बि नथो सम्झी। तूं ऐं झगड़ो सो त आहे ई ख़राब। झगड़नि ऐं फॾनि जा मुंहं बरांडे हुजनि। इन जो मतिलबु त सम्झाए न। झगड़ो बि न कयां, संग बि न ॾियां त छा कयां? 3 सालनि खां मामे सोहराब जो री घटि बंदि ई नथो थिए। नेठि हुनखे त बंदि करणो पवंदो न। आयो हो काको सोहराब त मदद कर। मूं खेसि ॾाढो सम्झायो, पर असीं माण्हू सुधरणा किथे आहियूं। वरी बि मां ॾिसांसि थो। तोखे त ख़बर आहे डॉक्टर सतार त मूं लाइ झुकण ऐं कंहिंजी कान कढण ऐब आहे, पर मां रिश्ता विञाइण नथो चाहियां। यार जेकॾहिं तंग आयो न त तंत वांगुरु टुटी वेंदो। तकड़ न कजांइ डॉक्टर सतार। जेकॾहिं तकड़ कयां त तव्हां वटि अचां। तव्हां मूंखे बार बार रोकियो आहे, तॾहिं ही दादन तव्हां वटि हली आयो आहे। यार मां कमज़ोर आहियां। दादा तूं परेशान न थी। मां शहर थो वञां तव्हां लाइ। वापसि अची काके सोहराब सां ॻाल्हायां। तुझे मेजारे में मुझी ॻाल्हि वेहंदी कान शफ़ना। तू भी कमाल तो करे जा सोहराब। कमाल वरी मां तो कर न। बाकी ज़मीन सरकारी नाले असांजी ज़मींदारी रस बराम खान पहुचो असां नोण जे साबाए में सोडल वारा। साबाहन सां सोडूनी नहीं तो सोडल बेवकूफ। सोडल जो रईस बि अलॻि कबीलो बि अलॻि। मूं बि चयो त पंहिंजे रईस बराम खान सोडल लाज़मी आहे त जी हू सरदार शहबाज खान जी मार्फत सोडल खे रोके सघे। सोडल जी जो सरदार शहबाज खान खे सुध ई न चाचा कॾहिं कॾहिं खिल जो ख़बरूं कंदो आहे। सॼो वॾो ई त सरदार शहबाज खान जो लिखियलु आहे त सोडल में साव मञा थो। भला रईस बराम खान खे ॿुधाइण में छा आहे? घटि में घटि ईअं त कोन चवंदो न त मूंखे ॿुधाइणो ई कोन। ॿुधाए बाक़ी सोडल लोन लाइ भिख वधाई न चटा वठिजी वेंदई। ईअं अंधनि जी ख़ैरात कान जो खाई वेंदो। सोहराब जी बि समक अथसि। हल हल त घरां थी बराम खान सां मिलां ऐं ॿियो मसइलो बि अॻियां रखांसि। बाबल चओ बगना। तव्हां सफ़ा थधा आहियो। अड़े बगना, थधो घड़ो पाण खे शाम में विहारींदो आहे। बराबरि बाबल। बर्फ़ खे उस में रखो या छांव में, बर्फ़ ॻरी वेंदी आहे। तव्हां बि सफ़ा बर्फ़ आहियो। छा मतिलबु आहे तुंहिंजो? तूं बराम खान खां वाक़ुफ़ नाहीं? आहियां, तॾहिं त चयुमि तव्हां सफ़ा थधा आहियो। किथे थधा आहे पिया ॾेखारियमि, ॿुधाए। बाबल
शहबाज खान सां मिलो था त ईअं था खिली ॻाल्हायोसि ॼण हू रेसो अव्हां राज। कमज़ोर न सम्झ बहराम खे पगन, सियासत में ईअं ई थींदो आहे। हू खिली मिलंदो, तव्हां छो चिड़ी मिलांसि? जेकॾहिं हू अखियूं ॾेखारींदो त ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदोमांसि। वो ईअं किबला त बगन बि भड़के। बगन जी सट बगड़ जो झट। बाबा छा बि थी पए मां फसल लुणंदुसि। हा ॾिस न बाबा, ज़मीन असांजे मुहागे में आहे ऐं बहराम खान वरी ज़मीन सोराब खान जे नाले ते करे छॾी आहे। शुक्र कनि जो मां हिते न हुअसि, न त फसल बि पोखण न ॾिया न। सोढल मां तोसां आया, पर दुश्मन जा हथ ॿधल न सम्झ। सरदार शहबाज खान खां माण्हुनि जी मदद वठी पोइ इहो कमु कबो। बाबा मदद छाजी मदद? असां हीड़ा आहियूं, हाँ चूड़ियूं पाए वेठा आहियूं घर में या मथे ते पोती पाए वेठा आहियूं। यार दोस्त गॾु करे, कबीले जा माण्हू गॾु करे वञी फसल लुड़ींदो मान। तकड़ न कर, तकड़ कम शैतान जो आहे। पेर खोड़े जमाए कमु कबो। भला जे सरदार शहबाज खान खां मदद वरतीसीं त उन में ऐब कहिड़ो आहे? पंहिंजे कबीले जो सरदार आहे। भला हुन असांजी अॼु ताईं का मदद न कई आहे छा? बाबा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, सरदार असांजी कहिड़ी मदद कई आहे? ज़मीन असांजे नाले ते न कराए सघियो आहे, वरी तव्हां था चओ त साईं सरदार मदद थो करे। सरकारी कम में कॾहिं कॾहिं ढराई थी वेंदी आहे। सरदार खां सवाइ खापी पवंदासीं। हूअं बि पंहिंजे चङे सां सलाह ऐं उन जी इज़त करणु असांजो फर्ज़ु आहे। छा थियो? सोढल खे तूं ई सम्झाए। छा थो चवे? सरदार जी सलाह ऐं मदद खां सवाइ सोराब वारनि जो फसल लुणण जी तयारी में आहे। बाबा सोराब सिर्फ पोखियो आहे, ज़मीन असांजी आहे, असांजी। सोढल ॻाल्हि वरी बि पिढ़े वारी थी बीहे। ॾिस पीउ जे चवण खां ॿाहिरि न निकर। अम्मा तूं बि बाबा वांगुरु ड्रिजणी निकिती है। वञी सरदार सां सलाह करे अचे पंहिंजो शौक़ पूरो। मां बि 3 ॾींहं ताईं ॾिसां थो, उन खां पोइ मां पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहियां। छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। उठ ॾिसूं थी न? ॾिसां थी ऐं सम्झां बि थी। जवान रत जोशीलो हूंदो आहे। ॿुध तूं उनखे पेर ते आणण जी कर। मुंहिंजी त सलाह आहे सरदार वटि वठी वञीस। कोन हलंदो कोन। मां पाण थो वञा सरदार शहबाज खान ॾे। सम्झे थो चरियो त मां सोराब वारनि खां ड्रिजां थो, पर मां थो चवां त कमु कजे त कामयाबीअ सां। जीअं तरह में हर को सम्झे त सरदार शहबाज खान जो कबीलो सॻो आहे, पोइ को खंघी हथ विझंदो।
छो थी रोईंदी आहे? हा चरी त नथी आहे? छा थियो आहे? ॿुधाए न। अम्मा कहिड़ो जबल टुटो आहे? छो थी ॻारे पाण? अम्मा खच टांडन में उछलण खां पोइ कंहिंखां पुछजे त चोथे हुजे या बदी दरिया में उछलींदे चइजे त ॿुॾण खां बचिजे। छा थी चवे पई? कंहिंजा टांडा, कंहिंजो दरिया, केरु तो ईअं करे? तव्हां सभु। असां सभु? हा मां अकेली। सियाणी थी, समझदार, हौसलो कर। मां जे तोसां गॾु आहियां, दादन तोसां गॾु आहे। तूं अकेली छा में आई? अम्मा केरु ॿुधंदो आहे धीरुनि जी? धीअ मां वेठी आहियां न, तूं पाण खे संभाल। मां ईअं करण न ॾींदसि। थी वेंदो अम्मा, इहो थी वेंदो। मां लुड़ी लावारी थी वेंदसि, केरु बि बचाए न सघंदो मूंखे। ये तुझो वहम ऐं ख़ौफ़ आहे। तोखे कुझु बि कोई न करे सघंदो। मां तोते कख बि किरण न ॾींदसि। अम्मा असां वटि न्याणियुनि जी केरु ॿुधंदो आहे? ॿुधाए, रस्मुनि ऐं रिवाजनि जो शिकार असीं छोकिरियूं थींदियूं आहियूं। जॾहिं न रस्मुनि जो राकास लहंदो आहे ऐं किड़काइण लॻंदो आहे त सभु बेवस थी वेंदा आहिनि। को बि न खुशंदो आहे। सभु बेस गूंगा पोड़ा थी वेंदा आहिनि। को बि एहसास न आहे कंदो। न सोचदी है एतिरो, तूं बीमार थी पवंदी है। मां अॼु दादन खे चवां थी त सोराबा खे वञी कुतो जवाब ॾेई अचे। अम्मा रस्मुनि जी ढूंढ ते न गिजो लामारा ॾिना त दादन बि बेस थी वेंदो। दादन बि कुझु न करे सघंदो। छो लिखी ॾिनो पेट बाबा, छो लिखी ॾिनो बाबा मुंहिंजो पेट? ॼमण खां अॻु मुंहिंजो रिश्तो समझ में ॻाल्हि अलाए काॾे मरी वियो सोराबो बि। छो मां केरु आहे न? अचे त सलाह करे सारंग जो सायो कयूं। के मेंदियूं, के मोड़, के कपड़ा, के लटा। दावतूं सोराब न कंदो, ॿियो केरु कंदो? पाड़े वारा अची कंदा। अम्मा ॻाल्हि त ॿुध, ॿियो को कमकार नाहे तो वटि? मतलब? कहिड़ा मतलब सम्झाया अम्मा? कोई बि ख़बर त पवे। अम्मा थोरो सोच, छो भला कंहिंजी ज़िंदगी बर्बाद करण जे पोयां पइजी वई आं? कंहिंजी ज़िंदगी बर्बाद कई अथमि? हाँ बस कंहिंजी बि न। तुंहिंजे लेखे कोन सम्झो अथमि? हाँ जेकॾहिं सम्झे में अथी त पोइ पुछे छो थी? पुछां इन करे थी पुछी त दोॾा टड़काए छॾियईं। उथ वञी सांजण कर। हीअ थी माउ खे सेखारे। सारंग जी शादी करण कसो कमु आहे, ईअं न जो भुण भुण खणी लातीअ ते। ॿुधी न, उथाणे उथ न वञ न, पक्का वट शुरू कई अथई। वञा थी वञा अम्मा, तोखे त सदाईं मूंखे ॻाल्हाइण जो शौक़ु हूंदो आहे। छो थी छिड़बी मूं मल खे? वट वाराइण शुरू कई अथसि। कंहिंजी वट वाराइण शुरू कई अथसि? तूं हाणे आॾी पुछां खे छॾ, गंज चऊं हाणे बिलो कर वञी। हैं? छाजो बिलो? सारंग जी बुकीअ जे लाइ सामान वग़ैरह, दुहल, शरनायूं, ॿियो वरी कहिड़ो? पक त करण दे धाणो। पक? छाजी पक? पेट लिखियल आहे पेट, इन खां वधीक ॿी कहिड़ी पक? पेट बिल्कुल लिखियल आहे धाणो, पर छोकरी खे वनवाह में विहारण जे लाइ दादन वारनि जो राज़ पो ज़रूरी आहे। माना त राज़ पो ज़ाहिर न कनि त माठ करे वेही रहो, ईअं न? न माठ छो कबी? डॉक्टर सतार खे चयो अथमि अॼु वरंदी ॾींदो। इहो मुखालफ़ में आ। इहो वरी कहिड़ी वरंदी ॾींदो?
सम्झ न ॻाल्हि खे बेअकुल सभिनी खे चयल हूंदो न त सुभाणे को मयार कोन ॾींदो जेकॾहिं सफ़ा जवाब ॾिनो न त आख़िर में रईस बहराम ख़ान खे चइबो हियां न फाटई अलाए कीअं था जवाब ॾियनि धाणो धणकी आ का निधणकी कान्हे का कमज़ोर मां बिना हियां धाणो मां पंहिंजो हक़ छॾींदुसि छा क़ुरान ते लिखियल आहे पेठ मज़ाक आहे छा पोइ देर छा लाइ थो करी चयुमि न नह सां छिजे त काती छो ॻोल्हिजे तूं उथ पाणी पियार सवली थी वेंदी अम्मा सभु सम्झां थो ॿार न आहे छा कयां ही जेके हथ आहिनि न इहो बाबो वढे वियो आहे त काहे ॾींदसि बकरीअ वांगुरु अम्मा मूंखे ॻाल्हि पूरी करण त ॾे न चओ पेट लिखी कंहिं ॾिनो हो तुंहिंजे पीउ लोड़ियूं मां ऐं कंवल था तूं छा में तो लोड़े काती त कंवल जे कंध ते आहे ऐं तूं तो लोड़े मां बि लोड़ियां थो ईअं थो सम्झां त मुंहिंजे बुत में जीर विझी लूण थो बुरकियो वञे जेकॾहिं न मुंहिंजी मिठड़ीअ मड़ मां पंहिंजीअ ते अचां त मामो सोराब सही जी खल सम्झ पर मूं वॾो चबल जेॾी दीवार बीठी आहे चबल खां बि वॾी आसमान ताईं ॿिए पासे कुझु बि नज़र नथो अचे मां सम्झियसि कान जेकॾहिं हिन ॻाल्हि फैसले में वई त मां हाराए वेंदुसि तोखां सोराब सरस थी वेंदो न मां मूंखां मुंहिंजो सचो क़ुरान सर्च थी वेंदो जेको मामो सोराब सम्झी वेठो आहे क़ुरान त ॿिन्ही जहाननि जो वसीलो आहे हू त असां वटि बि आहे अम्मा जेको मामो सोराब वटि क़ुरान आहे हुनखे पेट लिखी ॾियण बाक़ी माना माना त जेकॾहिं ॻाल्हि फैसले में वई त सत मामो सोराब लिखी हाणे तूं बि ॿुधाए मुंहिंजी लिखी में त मां क़ुरान खे छुटी ॾियां अम्मा तूं बुहारी थी ॾे छो ए बा छा नूरी थी अम्मा एबो त नाहे पर मां जो आहियां तूं मानी जो पचाईंदी अड़ी अम्मा मानी पचाए करे पोइ खणी बुहारी ॾियां हा भला अलाही कान वेंदसि नूरी थी मुंहिंजी आदत आहे सफ़ाई खां सवा सुकून नथो अचे अम्मा मां रोज़ त बुहारी ॾींदी आहियां हा पर किन कचरो नज़र आयो त बुहारी ॾेई वरतम जी जी अॻिते मूंखे गुनाहगार न कंदी कर जेकॾहिं तोखे काथे किन नज़र अचे त मूंखे चई छॾींदी कर मां खणी सफ़ाई करे छॾींदसि नूरी तव्हां ॿई तकलीफ़ न कयो मां छा जे लाइ आहियां मां ॾींदुसि तुंहिंजे घर जी बुआरी हया सुख मिरल हया बि हुनर आहे छा जो सिखां तूं असांजो लॻी छा जो एतिरो हुजाए तो थी अम्मा नक न नासां विच ॿ खासां सब ॻाल्हियूं अखियुनि ते मासी ख़दीजा मां तव्हांजो रिश्तेदार आहियां पर जो ई सही को रिश्तो न आहे तोसां न ईंदो करे ते आहे रिश्तो मासी जे न आहे त जल्द थी वेंदो जल्द तूं सस ऐं मां नाठी भली थई हाठी नमूनो ॾिस ऐं वरी सोच ॾिस सोणी सोचा नूरी निमाणी अजाया खाब न ॾिस मिरल ऐं न वरी असांखे घटि वधि चओ नूरी नज़ीर जी मंग आहे ऐं हो कराची में मिल ते कमाए थो हो जीअं ई आयो ॿिन्ही जी शादी कराए छॾींदसि नूरी मूं सां शादी कंदी मासी
पुछ नूरी खां। नज़ीर जी ठली मजदूरी ते जिंदगी गुजारींदी। कमाल थी करें मासी। मूं वटि 16 एकड़ ज़मीन आहे, 16 एकड़ ज़मीन। ऐश कंदी ऐश। सोच जाए हाली त मां हलाए थो। छा मुंहिंजो पोइ केरु पियो खणे? अरे अरे छा हिते मुफ्त में माण्हू मारे हले वियो। मूंखे रईस बहराम खान सां मिलणो हो। तूं हिते ज़ोरी मूंखे इन लाइ वठी आयो आहीं? ओहो काका सोराब वेह त सही। यार मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। धाणो सही चवंदी आहे त तूं असांजो मुखालिफ़ आहीं ऐं धुर आहीं दादन जी। न काका मूं लाइ ॿई बराबरि आहियो। मुंहिंजी कंहिं में बि का लालच कोन्हे का। सौ सिधो वेही थो दादन जा पासा खणी ऐं वरी चई थो त मुंहिंजे लाइ ॿई हिकु जहिड़ा आहियो। डॉक्टर सतार तूं विच में टंग न अड़ाए। काका मां इहो थो चवां त दुनिया असां ते खिले थी। दुनिया सुधरी वई ऐं असीं अञा उन्हनि रस्मुनि जे ॼार में फाथल आहियूं। काका जेका छोकिरी अञा ॼाई कोन्हे का त ॼमण खां अॻु में उनजी शादी। दुनिया असांखे अञा जट न चवे। केरु थो चए त ॼाई कान्हे? माशाल्लाह हू जवान आहे। काका सोराब मुंहिंजो इशारो पेट लिखी ॾियण वारी रस्म ॾांहुं आहे। हाणे किथे रही आहे उहा रवायत? छो न आहे? असां वटि त आहे न। ठीकु मञुमि त आहे पर इहा बि कंहिं नमूने सां निभायो त न। छोकिरीअ जी बि मर्ज़ी हूंदी आहे, उहा बि इंसान आहे। हल इनखे बि नथा वठूं पर काका तूं पंहिंजे सारंग जी उमिरि त ॾिस न। ॻाल्हि ॿुध, तूं इहे 2 अखर डॉक्टरी जा पढ़ी बुज़ुर्ग थियो आहीं या असांजी बर्दाश्त जो ग़लति फ़ाइदो थो वठी जो इहे नसीहतूं शुरू कयूं अथई? काका सोराब ही हथ थो ॿधाए या होॾ छॾ। बाक़ी काकी धाणो खे आउं मञाए वठंदुसि, पहिरें बि पवंदोमांसि। किथे तुंहिंजी नियत में त खलल न आहे सतार? नियत में खलल? हा मूंखे लॻे थो त तूं मूंखे टारे। बस काका बस अॻिते न चचाए। तो मूंखे एतिरो ख़सीस सम्झो आहे। अफ़सोस आहे मूंखे तुंहिंजी सोच ते। चङाईअ खे लंगाई थो सम्झी। काका मां एतिरो किरियल आहियां छो पंहिंजी इज़त में नज़र विझंदुसि। आईंदा तुंहिंजी नसीहत मूंखे न खपे।
हैरत आहे न सोच ते। तालीम न हुअण जो वॾो कारण इहो ई आहे। मुमल ओ मुमल काॾे मरी वई है? सारंग मुमल अंदर आ? न मां अधी ॿाहिरि हुई। ॿाहिरि? हा मां। ज़रूर धूड़ पाइण वई हूंदी कवल वटि। अचे त छंछरी थी छॾायांस। असांजो तकरार हिन जो कवल सां कुर्बत ज़ोर। कवल हिते पहुचे पोइ वेठी रस रिहाणू करेस। अधी कमल हिते छो ईंदी मां? हाँ हाँ करी छा थो? अधी न चईस छो मां? अजी मुमल जड़ी त आहे न ढिया मुमल खां। पर मां मूंखां त वॾी आहे न कमल। हा वॾी आहे त छा आहेस? मुमल भी मूंखां वॾी आहे, कमल भी मूंखां वॾी आहे, पोइ थी न थी? मठ एड़ी ती लपाट हणई जो लालो जो लोड़ो बि टपी वेंदे। अधी सरण गुनाह वा? हाँ न कवल के अधी न चवंदो कर। छो थी ॿार खे धड़काने चाची? ॿार शादी थी कराए सञा ॿार पोइ बि आहे त ॿार न। है ठही थो तू बुझाओ है अने माणे मिठे तेल सां आढियो ई। अलाए चाची मूं न अबो ॾिठो न अम्मा ॾिठी, पालियो बि तो तातियो बि तो, तोखे ख़बर हूंदी। अच्छो थई मो सौराब किथे आ? मां पाण ॻोल्हींदो हिते पहुतो आयांसि। वो असांजे ॻोठ जो आहे न जुमो, शहबाज खान जे कबीले जो खून करे विधो अथई। खून? हाँ जुमे भजी जान बचाई आ। शहबाज खान जे कबीले में छोर छुआ पलाद न कने चाचो सोराब अची न वञे आईअ में कबीले मार थी वेंदी आ। अल्लाह सणाई कंदो भाई त सोली वार। छा ख़बर चाची? अरे शफन मुझो हाँ न छिन छोरा मुखे फिकर सारंग जे लाए सजाए जी आई तू पियो ही सोराब जे सिर पोया। मूं गाल कई त चवास एहतियात करे त पो वनी सुन पोया मता वाकई गड़बड़ थे। वञास तो भला कत्ल छो कयो थस? चवन बाद बोह जो बाच को चोरी कयाई पे। बोह जो बाच के था? हाँ न तू वनीस जांच करिस बाकी न जकरे सोराब के कुछ छो त धाणो ब धण किया निधण की ना है। चाची वञा तो सहणो आ तोखे वडी भी आहीं ऐं आसरो भी आहे हिन राणे खे। आसरो छा चई? समझ में ही मोतबर राणो आ मुमल जी थो गाल करे मोटिया मुंह थी सुजाए धाणो धण किया निधण की ना है राणा। चइबो त हिन ये पोड़े खे डॉक्टर सतार बचाए विधो। हाँ सरदार। कमदार गौर डॉक्टर जो भी इलाज थींदो आहे न? छो माण्हू न आहिनि छा सरदार? त पोइ भला कहिड़े डॉक्टर खां इलाज करायूंसि? डॉक्टर गोहर ई खोड़ा हिकु टिक इलाज हिकिड़ो टुको हमराह तीर शहबाज खान सां तो सीधो साहे। सलाम सरदार। वालेकुम सलाम। कर ख़बर मुंदर? ब अहम ॻाल्हियूं आहिनि सरदार। चओ। बहराम खान जे कबीले असांजे कबीले जो खून कयो आहे। छा? विख विख दोखा कूड़ दगाऊं, विख विख दोखा कूड़ दगाऊं, कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं मनाऊं, हीअ हक़ीक़त कंहिं बि न ॼाती, ही
हकीकत कहीं भी न जाती कंडन जिया।